दादू ज़िले में सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़नि जो अहिड़ो वॾो इंकशाफ साम्हूं आयो आहे जंहिं आपाशी खाते जे निगरानी वारे निज़ाम खे ई कटहरे में बीहारे छॾियो आहे। आफ़ीसुनि, रिहाइशी कॉलोनियुनि ऐं तारीख़ी इंस्पेक्शन बंगलनि खां वठी कैनालनि जे कपरनि ऐं बंदनि ताईं 606 खां वधीक मुबैना कब्ज़नि जी निशानदेही कई वई आहे। सरकारी दस्तावेज़नि मूजिबि केतिरनि ई हंधनि ते कब्ज़ा लॻभॻि 18 सालनि खां बरक़रार आहिनि। कुझु ज़मीननि ते घर अॾिजी विया, कुझु हंधनि ते ॿीहर कब्ज़ा थिया, जॾहिं त सरकारी मिल्कियतनि जे रिकॉर्ड में बि मुबैना फेरफार जा इल्ज़ाम साम्हूं आया आहिनि। आख़िरकार अरबे रुपयनि जी सरकारी ज़मीन ते कब्ज़ा कराइण, कब्ज़ा बरक़रार रखण ऐं मुबैना तौरु रिकॉर्ड तब्दील कराइण में केरु मुलविस आहिनि। आपाशी खाते जा ज़िम्मेवार अमलदार किथे हुआ ऐं 18 सालनि ताईं ही सरकारी ज़मीन कंहिंजी निगरानी हेठि कब्ज़े हेठि ईंदी रही। सिंध वॉइस खे हथ आयल सरकारी दस्तावेज़नि ऐं अंगनि अखरनि मूजिबि दादू ज़िले में आपाशी खाते जे मुख़्तलिफ़ सरकारी जॻहनि ते 106 खां वधीक माण्हुनि जे कब्ज़े जी निशानदेही कई वई आहे। दादू एग्जीक्यूटिव इंजीनियर आपाशी ऑफिस जी लॻभॻि 12 खां 15 एकड़ सरकारी ज़मीन ते 30 माण्हुनि पारां मुबैना तौरु घर अॾाइण जा तफ़सील मौजूदु आहिनि। एजी ऑफिस भरिसां आपाशी बंगले जी 3 खां 4 एकड़ एराज़ी ते बि 5 माण्हुनि जे मुबैना कब्ज़े जी निशानदेही कई वई आहे। आपाशी खाते जे रिहाइशी ज़मीन ते 16 खां 18 माण्हुनि जा मुबैना कब्ज़ा आहिनि, जॾहिं त सीता रोड इंस्पेक्शन बंगले जी सरकारी ज़मीन ते 40 खां 45 माण्हुनि घर अॾे छॾिया आहिनि। सरकारी दस्तावेज़नि मूजिबि एक्सियन जोई ऑफिस जी सरकारी ज़मीन ते बि 20 खां 22 माण्हुनि पारां मुबैना गैर कानूनी अदावतुनि जा तफ़सील साम्हूं आया आहिनि। यानी रुगो ऑफिसुनि, रिहाइशी कॉलोनियुनि ऐं इंस्पेक्शन बंगलनि जी ज़मीनुनि ते ई 106 खां वधीक कब्ज़ा मौजूदु आहिनि। पर मामिलो हिते ख़तमु नथो थिए। कैनालनि जे कपरनि ऐं बंदनि ते पिणु लॻभॻि 500 माण्हुनि जे मुबैना कब्ज़नि जी निशानदेही कई वई आहे, जंहिं बाद दादू ज़िले में आपाशी खाते जी सरकारी ज़मीनुनि ते मजमूई तौरु 606 खां वधीक कब्ज़नि जो इंकशाफ साम्हूं अची रहियो आहे। कब्ज़नि वारनि मिल्कियतनि जी मालियत अरबे रुपया ॿुधाई पई वञे, पर असल सवाल इहो आहे त उहे कब्ज़ा थिया कीअं। जेकॾहिं सरकारी ज़मीन ते सालनि खां घर, दुकान ऐं ॿियूं अदावतूं क़ाइमु थींदियूं रहियूं त आपाशी खाते जा लाॻापियल ऑफिसर ऐं फील्ड अमलो किथे हो? छा सरकारी ज़मीन जी निगरानी लाइ मुक़रर अहलकारनि खे उन्हनि कब्ज़े बाबति का ख़बर न हुई, या वरी मुबैना तौरु अंदरूनी मिली भगत, गफ़लत ऐं सरपरस्ती सबबि कब्ज़ा वधंदा रहिया? माज़ी में अदालती हुकुमनि तहत कुझु हंधनि तां कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ कार्रवायूं पिणु कयूं वयूं, पर इल्ज़ाम आहे त कब्ज़ा ख़तमु थियण खां पोइ ॿीहर साॻियनि हंधनि ते अदावतूं क़ाइमु कयूं वयूं। अहिड़ी सूरत हाल आपाशी खाते जे निगरानी वारे निज़ाम ते बि वॾो सवाल उथारे थी। छा कब्ज़ा ख़तमु कराइण खां पोइ ज़मीन जी ॿीहर निगरानी न कई वई? छा ॿीहर कब्ज़े कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल थिया? ऐं जेकॾहिं कार्रवाई थी त पोइ सरकारी ज़मीन ॿीहर कंहिंजी इजाज़त या मुबैना सरपरस्ती सां कब्ज़े हेठि आई? मामले जो वधीक संगीन पासो सरकारी ज़मीन जे रिकॉर्ड सां लाॻापियल मुबैना फेरफार आहे। शिकायतुनि ऐं दस्तावेज़नि मूजिबि आपाशी खाते जी कुझु सरकारी ज़मीनुनि जा खाता मुबैना तौरु रेवेन्यू खाते जे अहलकारनि ऐं बाअसर माण्हुनि जी मिली भगत सां ख़ानगी माण्हुनि जे नालनि ते मुंतक़िल या तब्दील कया विया आहिनि। कब्ज़नि ऐं सरकारी ज़मीननि जे रिकॉर्ड में मुबैना फेरफार ख़िलाफ़ एंटी करप्शन खाते खे दरख़्वास्तूं ऐं शिकायतूं पिणु ॾिनियूं वयूं आहिनि। हाणे ज़रूरत रुगो शिकायतूं दाख़िल करण जी नाहे, पर शफ़ाफ़ ऐं मुकमल जांच जी आहे। ज़मीनुनि जो असल रिकॉर्ड कढियो वञे, हर सरकारी प्लाट जी माप ऐं हदबंदी कई वञे, कब्ज़े हेठि ज़मीन जी मौजूदा मार्केट वैल्यू तय कई वञे ऐं गुज़िरियल 18 सालनि दौरान ज़मीननि जी मुंतक़िली या रिकॉर्ड में थियल हर तब्दीली जी छंड-छाण कई वञे। जेकॾहिं के आपाशी या रेवेन्यू ऑफिसर जी मिली भगत, गफ़लत या इख़्तियारनि जे ग़लति इस्तेमाल जो सबूत मिले त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। दादू में 606 खां वधीक मुबैना कब्ज़ा रुगो सरकारी ज़मीन ते अदावतुनि जो अंग न, पर सरकारी मिल्कियत जे तहफ़ुज़ वारे निज़ाम लाइ वॾो इम्तिहान आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत, आपाशी खातो, अमलदार अरबे रुपयनि जी सरकारी मिल्कियत बाबति कॾहिं जांच शुरू कनि था? कब्ज़ा कंहिंजी सरपरस्ती में थिया? रिकॉर्ड में सरकारी मुबैना फेरफार कंहिं कई? ऐं सभ खां अहम सवाल, ज़मीन जी हिफ़ाज़त ऐं गफ़लत कंदड़ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कॾहिं कार्रवाई थींदी?